बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, कुरान मजीद जी हिक आयत सगुरी ऐं प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में चंद गुज़ारिशूं अवां जी ख़िदमत में मूंखे अर्ज़ करणियूं आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन सां गॾु इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां ऐं असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अव्हां खे ख़बर हुजणु खपे त असीं ऐं तव्हीं अल्हम्दुलिल्लाह सभई मुस्लमान आहियूं। मुसलमानीअ जा अरकान, बुनियादी ॻाल्हियूं ऐं बुनियादी शर्त अल्लाह जे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जेके ॿुधाया आहिनि उहे 5 आहिनि। पहिरीं उन्ही 5 रुकननि मझां पहिरों रुकन आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ॿियो रुकन इस्लाम जो आहे नमाज़। टियों रुकन इस्लाम जो आहे ज़कात। चौथो इस्लाम जो रुकन रमज़ान शरीफ़ जा रोज़ा ऐं 5 इस्लाम जो रुकन आहे हज शरीफ़ करणु। ज़कात बि उन जे मथां आहे जंहिंखे ख़ुदा ताला साहिब निसाब कयो हुजे, माल जी बचत हुजेसि, उन ते ज़कात आहे, ग़रीब ते कान्हे। हज बि उन शख़्स जे मथां फर्ज़ आहे जंहिंखे तौफ़ीक़ ऐं ताक़त हुजे, बैतुल्लाह शरीफ़ ते ओट मोट जो ख़र्च हुजेसि, पहुचण जी ताक़त, रस्ते जो अमन अमान, सिहत सलामती, उन जे मथां हज फर्ज़ आहे। पर जे इहे ॻाल्हियूं ऐं शर्त न आहिनि त हज बि उन ते फर्ज़ कोन्हे। बाक़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हर हिक खे चवणो आहे। नमाज़ उहा बि हर हिक खे पढ़णी आहे। रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जे लाइ बि शर्त आहे। सिहत हुजे, मुसाफ़िरी न हुजे, बीमार जे मथां बि, बीमारी वारनि ॾिहाड़नि में रोज़ा फर्ज़ कोन्हनि। ओतिरा ॾिहाड़ा भली कज़ा करे, चङो भलो थिए त वरी ओतिरा ॿीहर रोज़ा रखे। मुसाफ़िरी जे हालत में आहे, सफ़र ते वञे थो त रोज़ा हुन ते सफ़र जी हालत में उहे ॾिहाड़ा माफ़नि, मोहलत आहे। पर जेतिरा सफ़र में ॾिहाड़ा रोज़ा कज़ा थियनि, वापसि अची करे रमज़ान शरीफ़ गुज़ारण खां बाद में उहे सफ़र वारा रोज़ा वरी बि कज़ा कंदो, माफ़ वरी बि न आहिनि। पर सभिनि खां अहम शइ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण खां बाद में नमाज़ आहे। उहा एतिरी अहम आहे जो बीमारी में बि पढ़णी आहे, चंग भलाईअ में बि पढ़णी आहे, सफ़र में बि पढ़णी आहे, हज़र में बि पढ़णी आहे। जे बीह नथो सघे त वेही पढ़े, जे वेही नथो पढ़ी सघे त सुम्ही बि पढ़े। पर इशारनि ताईं जो हुकुम आहे त इशारा करे बि अल्लाह जो फर्ज़ अदा करे।
जेतिरो क़ुरान पाक में नमाज जो ताक़ीद आयल आहे एतिरो शायदि कंहिं ॿी इबादत जो कोन हुजे। बार बार रब करीम जल जलालू अमन वालू नमाज जी ताक़ीद फरमाई आहे ऐं असां मुस्लमाननि खे बार बार इहो हुकुम मिलियो आहे त तव्हां नमाज अदा कयो। अॼोके जुमे ते मां तव्हांजे ख़िदमत में नमाज जे अहमियत जे बारे में ऐं नमाज जे फर्ज़ियत जे बारे में कुछ ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। रब ताला शलता ऐं असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हर हिकु मुस्लमान खे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो त मां अर्ज़ कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू व मन वालू पंहिंजे पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो अक़ीमुस सलात व ला तकूनू मिनल मुशरिकीन। नमाज कायम कयो ऐं मता मुशरिक बणिया हुजो। नमाज पढ़ो कायम कयो मुशरिक न थिजो। तफ़सीर लिखनि था पिया इन आयत करीमा जे हेठां तमाम तफ़सीरनि इहे लिखियो आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकिड़े पासे नमाज जे कायम करण जो हुकुम फरमायो आहे, ॿिए पासे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त मुशरिक न थिजो। नमाज कायम कयो ऐं मुशरिक न थियो। इन जो मतिलबु छा आहे? अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे इन आयत मुबारका मां बतौर इशारत नस असांखे इहे मालूम थी रहियो आहे त नमाज न पढ़णु मुशरिक जी निशानी आहे। जेको नमाज न पढ़ंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे इन फर्ज़ खां परे हूंदो। मुमकिन आहे इहो इम्कान आहे थी सघे थो त न दुनिया मां मरे त शायदि मुशरिक थी मरी वञे। अल्लाह ताला असांखे शिरक खां बचाए चओ आमीन। जेकॾहिं इंसान मुशरिक थी वियो त हुनजी हड़ वई हली कुछ भी कोन बचंदो। नमाज पढ़ो अल्लाह फरमाए थो ऐं मुशरिक न बणिजो। छाजे करे त नमाज पढ़ण वारो शिरक खां बची पवंदो आहे। नमाज शिरक खे रद्द कंदी आहे। नमाज शिरक जी नफ़ी कंदी आहे। नमाज मुस्लमान खे शिरक खां बचाईंदी आहे। नमाज में ख़ुदा तबारक व तआला जे ज़ात बाबरकात या ख़ूबी रखी आहे त जेको नमाज़ी हूंदो आहे अल्लाह जे फज़लो करम सां शिरक जहिड़े मर्ज़ खां बची वेंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात शिरक खां सवा ॿियो हर गुनाह माफ़ कंदो आहे। जेके बि ख़ुदा ताला जा गुनाह हुजनि इंसान खां ख़ताऊं थी वञनि अगरि इंसान अल्लाह पाक खां माफ़ी घुरे उन खां तौबा ताब थिए त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात उनखे उन गुनाहनि खां बचाए छॾींदो आहे ऐं माफ़ फरमाए छॾींदो आहे। पर शिरक अहिड़ो त ख़राब मर्ज़ आहे जो अल्लाह फरमाईंदो आहे हर ॾोह बख़्शींदो आहियां, हर ख़ता माफ़ कंदो आहियां। यानी ख़ता कंदे कंदे तौबा न बि करे मरी वञे उन ॾोह में मुब्तला थी जहान छॾे वञे थी सघे थो ख़ुदा ताला माफ़ फरमाए। पर अल्लाह ताला फरमाईंदो आहे शिरक करे मरी वेंदो मां इहो शिरक जो गुनाह माफ़ कोन फरमाईंदुसि। एतिरो वॾो गुनाह आहे शिरक जो त नमाज अल्लाह जो फर्ज़ आहे। इहो नमाज वारो फर्ज़ रब करीम जी ज़ात बाबरकात शिरक सां गॾु लागू बयान फरमायो आहे त नमाज पढ़ो मता मुशरिक चाहियो। यानी नमाज न पढ़ंदो त तव्हां मुशरिकनि में शामिल थी वेंदो। छाजे करे त मुशरिक गैरुल्लाह खे सजदो कंदो आहे, नमाज़ी अल्लाह खे सजदो कंदो आहे। मुशरिक अल्लाह खां सवा ॿिए जे आॾो झुकंदो आहे। नमाज़ी अल्लाह जे आॾो सर्व सुजूद थींदो आहे। रुकू अल्लाह खे कंदो आहे, सजदो ख़ुदा खे कंदो आहे, क़याम ख़ुदा जे लाइ कंदो आहे, इबादत हुनजी अल्लाह जे लाइ हूंदी आहे। तॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमात अक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। नमाज क़ाइम कयो मता तव्हां मुशरिक थिया हुजो। ऐं हिन आयत करीमा में ख़ुदा ताला जे ज़ात लफ़्ज़ बि इक़ामत जो फरमायो आहे अक़ीमू क़ाइम कयो। अल्लाह से ये कोन फरमाया त पढ़ो नमाज पढ़ो। अल्लाह से ये कोन चयो। अल्लाह ताला फरमाया त नमाज कायम कयो। पढ़ण में ऐं कायम करण में फ़र्क़ु आहे। असीं अठे ॾिहाड़े अची जुमो पढ़ी हलिया था वञूं, वरी छंछरु आचर सूमर अंगारो अरबा ख़म्स ताईं छुटी माफ़ी थी वई जहिड़ी असां खां। जुमे जे ॾिहाड़े ख़ैर जो अची पढ़ूं था पिया। इहो पढ़ो था पर कायम कोन था कयो।
कायम करण जो मक़सद इहो आहे त 5 ई वक्त नमाज़ अदा कयो। जीअं जुमे खे तव्हां आम सम्झो था, अल्लाह पाक जो फर्ज़ सम्झी अचो था पिया। महबूब मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त जुमे जी फज़ीलत पंहिंजी जॻह ते आहे, पर तव्हां जीअं जुमे जी नमाज़ खे फर्ज़ सम्झी पढ़ो था पिया ऐं कायम करण था अचो पिया, अहिड़े तरीक़े सां 5 ई वक्त रोज़ानो नमाज़ कायम कयो, छो त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तव्हां ते 5 वक्त नमाज़ फर्ज़ फरमाई आहे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी 2 दफ़ा सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ हिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि भी इन बारे में इरशाद फरमायो आहे, नमाज़ पढ़ण जे लाइ न बल्कि शाह साहब भी नमाज़ खे कायम करण जो हुकुम फरमायो आहे, छो त अल्लाह जे क़ुरान जो तर्जुमो थो करे। फरमाए थो, जे बाई जोगी थिया त कर कलमे जी कार, पूरो रह जा 5 सां आया 30 नटार, पोइ तॾहिं धागा धार जॾहिं राह सुञाणी रब जी। शाह साहब ये को तो वरना 5 वनी पढ़ जा न, फरमाए तो पूरो रह जा 5 सां। ये 5 नमाज़ूं तोखे पूरियूं पूरियूं पढ़णियूं आहिनि, रोज़ानो अदा करणियूं आहिनि। रुगो पाण खे सदाई दे मां बवाली आहियां, मां जोगी आहियां, मां सूफ़ी आहियां, कंठा पातई, कोलाबा पातई, वॾा वार खणी छॾियई, जुंडा छॾियई, हथनि में कड़ा विधई। जोगी ईअं कोन सरबे, हक़ीक़त में जोगी उनखे चइबो आहे अल्लाह जे राह में जोग कटण वारो उहो हूंदो आहे जेको 5 वक्त नमाज़ खे अदा करे। आया 30 नटार, रमज़ान जा रोज़ा बि कज़ा न कजा। ये 30 रोज़ा ख़ुदा तुंहिंजे मथां फर्ज़ फरमाया थी, 5 नमाज़ूं बि अदा कर, 30 रमज़ान जा रोज़ा बि रख, पोइ तॾहिं धागा धार। इहे सूफ़िन वारा, दरवेशन वारा टपड़ा ऐं वॻा ऐं धागा हाल वसला तूं उन वक़्तु धारे जॾहिं राह सुञाणी रब जी राह सुञाणी कोन आहे गुमराह। नमूनो वरी तव्हां सूफ़िन वारो कयो वते, इहो कम जो कोन्हे को। अल्लाह जो फर्ज़ आहे जेको हर हालत में अदा करणो आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात असांजे मथां 5 नमाज़ूं फर्ज़ फरमायूं। ख़ुदा जे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जो हिकिड़ो प्यारो फरमान आहे, हदीस पाक तोखे ॿुधायां, तुंहिंजो ईमान ताज़ो थी वञे। अल्लाह जो हबीब सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मुंहिंजे उम्मत खे 2 नेमतूं नसीब फरमायूं आहिनि। या रसूल अल्लाह कहिड़ियूं? उम्मत जे लाइ नेमतूं त तमामु घणियूं आहिनि, पर ख़ासि कहिड़ियूं? पाण फरमाइनि था 2 नेमतूं अहम आहिनि। पाण करीम फरमाए था, पहिरीं नेमत मुंहिंजे उम्मत जे लाइ नमाज़ आहे, ॿी मुंहिंजे उम्मत जे लाइ नेमत हया हया। उम्मत जे लाइ नेमत नमाज़, 2 नंबर में उम्मत जे लाइ नेमत हया। ख़ुदा जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, ये 2 नेमतूं जेसीं ताईं मुंहिंजे उम्मत में हूंदियूं क़यामत कान ईंदी, पर जंहिं वक़्त में ये 2 नेमतूं ख़त्म थी वेंदियूं त मुंहिंजे उम्मत जे मथां क़यामत अची वेंदी। या रसूल अल्लाह, इन्हनि 2 नेमतुनि जी अहमियत कहिड़ी आहे? पाण फरमाइनि था, हया ऐं नमाज़ दुनिया मां ख़त्म थी वेंदी त क़यामत अची वेंदी। सभ खां पहिरीं हया ख़त्म थींदो, उन खां पोइ 2 नंबर ते नमाज़ ख़त्म थी वेंदी। हम हया ऐं नमाज़ पाण में गॾु आहिनि, लाज़िम मलज़ूम आहिनि। हया वारो नमाज़ी हूंदो आहे, नमाज़ वारे खे हया हूंदो आहे। महबूब पाक जे उम्मत जे लाइ नेमत आहे, इहा जेसीं ताईं नेमत असां में मौजूदु आहे क़यामत कान थी अचे। ख़ुदा ख़ैर करे या नेमत ख़त्म थी वई त क़यामत अची वेंदी। अॼुकल्ह दुनिया में ॾिठो वियो आहे त हयाव जो नालो निशानी ख़त्म थी वियो आहे। किथे वञी को हयाव जो नालो रहियो आहे? शल रब करीम हुज़ूर जे उम्मत खे हया नसीब फरमाए। अॻे मथे उघाड़ो ऐब हूंदो हो, माण्हू चवंदा हाणे भला फलाणो अचई थो मथे उघाड़ो। अॼुकल्ह मथो उघाड़ो फैशन आहे। जंहिंजो मथो ढकियल आहे सो ॼट आहे, जंहिंजो मथो ढकियल आहे सो बेवकूफ़ आहे, जंहिंजे मथे ते पटको आहे सो जाहिल आहे, जंहिंजे मथे ते मुंहिंजा प्यारा दोस्त टोपी आहे सो मुला थो लेखिजे पियो। अफ़सोस जो मक़ाम आहे। ऐं जंहिंजो मथो उघाड़ो आहे, न्याणीअ जे आॾो, भेण जे आॾो, पीउ जे आॾो, माउ जे आॾो, मस्जिद में बि नमाज़ पढ़ण अचूं था त घरो मथो उघाड़ो कयो था पियूं। अल्लाह जे घर में बि नमाज़ पढ़ण वारे टाइम ते बि टोपी हथ में कान्हे का। मस्जिद में जीअं ढूंढींदासीं वठंदासीं, मन का छॿी लभे त मथे ते रखूं। सच ॿुधाए, अबा हया आहे वियो? अॻे मुंहिंजा प्यारा दोस्त घर में कॾहिं बि सुवाल ई कोन थो पैदा थिए जो रेडियो को वॼाए। लिकी माण्हू ओता कनि ते वॼाईंदा हुआ, ख़बरूं ॿुधंदा हुआ,
गाना कोन ॿुधंदा हुआ, ड्रामा कोन ॿुधंदा हुआ, रेडियो जो आवाज़ घरनि जे भर में बुलंद आवाज़ सां कोन कंदा हुआ। जेकॾहिं को ट्रैक्टर वारो को किथां अची लॻंदो हो त आवाज़ खे बंदि करे लॻंदो हो, यार ॻोठ मां लॻियो आहियां, हया थो थिए, नियाणियूं सियाणियूं बच्चा ॿार लॻा पिया आहिनि। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, अजीब ज़मानो अची वियो आहे। ज़मानो त साॻियो आहे पर असांजा कल्ब ख़राब थी विया आहिनि। अॼु रेडियो जी ॻाल्हि, रेडियो जी त ॻाल्हि तमामु परे आहे, पर उघाड़ू फिल्मूं इंसान पंहिंजे घरनि में वेठा ॾिसनि। डिश एंटीना असांजे मुल्क में अची वियूं। ये खारे जहिड़ियूं वॾियूं वॾियूं एंटीनाऊं, अॻे नंढियूं डंडे जहिड़ियूं हूंदियूं, हाणे खारो घर ते टंगियो पियो आहे। अमरीका, लंडन, ॿियनि मुल्कनि जा उघाड़ा फिल्म हलनि था पिया। पीउ बि वेठो आहे, धीअ बि वेठी आहे, ज़ाल बि वेठी आहे, भेण बि वेठी आहे, नुंहुं बि वेठी आहे, बच्चा ॿार वेठा आहिनि। ग़लति क़िस्म जा फिल्म हलनि पिया। धीअ बि ॾिसे वेठी, पीउ बि ॾिसे वेठो। ख़ुदा जो कसम आहे, मुस्लमान सच ॿुधा, हया रहियो। इहा नेमत दुनिया मां वई हली। पुट खे पीउ जो हया कोन्हे, नंढे भाउ खे वॾे जो हया कोन्हे, भाउ खे भेण जो हया कोन्हे, भेण खे भाउ जो हया कोन्हे, उस्ताद खे शागिर्द जो हया कोन्हे, शागिर्द खे उस्ताद जो हया कोन्हे, नंढे खे वॾे जो हया कोन्हे, पाड़े वारे जो हया कोन्हे, अज़ीज़न करीम जो हया कोन्हे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, अजीब नेमत ही जेका अल्लाह असांखां खसे छॾी आहे। दुआ कर त छल इहा नेमत ख़ुदा ताला असांखे वापसि वराए ॾे। कहिड़ा सूर सरजन, कहिड़ियूं दाहूं कजनि, कंहिंखे चइजे। रोज़ तव्हां बि ॿुधो था, असीं बि ॿुधायूं था पिया, पर अहिड़ो त पत्थर घुमी वियो आहे जो हिन कन मां ॿुधी हितां कढी था छॾियूं पिया। जेसीं ताईं मस्जिद में वेठा आहियूं, सीसराटियूं भरियूं था पिया, ॿाहिरि निकितासूं, जहिड़ी हुयसि जीअं तहिड़ी वञा तन ॾे, जहिड़ा हुयासीं तहिड़ा, को असरु कोन थो थिए। आख़िरकार सबबु छा आहे? मुंहिंजा प्यारा दोस्त, आख़िरी दौर आहे। शल ख़ुदा ताला ईमान सां असांखे रहाए, शल हयाव सां ख़ुदा ताला रहाए। नबी पाक जी ज़ात ताबरकात फरमाए था, अल हयाउ मिनल ईमान, हयाउ ईमान जी निशानी आहे। ॿी हदीस पाक में नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात ताबरकात फरमाइनि था, अल हयाउ वल ईमान क़रनान, हयाउ ऐं ईमान पाण में जाड़ा भाए रहनि, ॿई गॾु रहण वारा आहिनि। ईमान हूंदो त हया बि हूंदो, हया हूंदो त ईमान बि हूंदो। अल्लाह जो हबीब करीम फरमाए थो, मुंहिंजे उम्मत जूं ॿ नेमतूं आहिनि, हिकिड़ी नेमत नमाज़ आहे, ॿी नेमत हयाव आहे। इन ॿिन्ही नेमतुनि मज़ा जॾहिं हिकिड़ी वेंदी त ॿी बि हली वेंदी। हाणे हयाव जो त कमु लही वियो आहे, नमाज़ बि किथे वञी बची आहे। दुआ कर ख़ुदा मुस्लमान खे नमाज़ी बणाए। दुरूद पर तमाम रखते अर्ज़ कंदो अला, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़ सां, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लम। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जी हदीस पाक आहे, फ़िस सलात कुर्रतुल ऐनैय। मुस्लमानों ॿुधी छॾियो, मां महबूब मुहम्मद खे बि नमाज़ सां प्यार आहे, एतिरो त प्यार आहे जीअं तव्हांखे भाउ खे ॾिसी अखियूं ठरंदियूं आहिनि, दोस्त खे ॾिसी अखियूं ठरंदियूं आहिनि, अज़ीज़नि मिटनि माइटनि खे ॾिसी तव्हां जूं अखियूं ठरंदियूं आहिनि। हबीब करीम जी ज़ात फरमाइनि था, मां मुहम्मद जूं नमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। नमाज पढ़ंदो आहियां, मूंखे राहत ईंदी आहे। हबीबन करीमन जी प्यारी घर वारी अम्मड़ आशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु या ग़म ऐं गर्तीअ जो टाइम नबी पाक जे मथां अची वेंदो हो, मां ॾिसंदी हुयसि त ख़ुदा जो हबीब करीम ताज़ो वुज़ू करे मुसल्लो विछाए नमाज़ पढ़ंदा हुआ। मां अर्ज़ कंदी हुयसि, या रसूल अल्लाह, ॾुख वारे टाइम ते, तकलीफ़ वारे टाइम ते मां नमाज़ पढ़ंदा हो। हज़रत आशा सिद्दीका खे ख़ुदा जे हबीब पाक फरमायो, आशा तोखे ख़बर कान्हे का, अल्लाह पाक फरमायो वक़्त में तव्हांजे मथां को मुसीबत जो वक़्तु अची वञे, इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह, सब्र खां ऐं नमाज़ खां मदद घुरंदा कयो। मां मुहम्मद करीम खे गणती थींदी आहे त गणतीअ जे लाहिण जे लाइ मां मुहम्मद नमाज़ पढ़ंदो आहियां। पोइ अल्लाह जो फर्ज़ नमाज़ अदा कंदो आहियां त मुंहिंजूं गणतियूं लही वेंदियूं आहिनि, मुंहिंजे दिलि जा जेके गुबार हूंदा आहिनि से ख़तम थी वेंदा आहिनि। ख़ुदा जे हबीब उम्मत खे अजीब नुस्ख़ो सेखारियो आहे त परेशान थिए त नमाज़ पढ़। अॼुकल्ह बानवास थो बणे, यार छा कयां भेण साहब, दिलि त घणो ई थिए पर अॼु मूड कोन्हे नमाज़ पढ़ण जे लाइ, मूड कोन्हे इसको। अलाए कीअं मूड ठहंदो तुंहिंजो नमाज़ पढ़ण जे लाइ? अल्लाह जो हबीब फरमाए त तुंहिंजो मूड न ठहे त नमाज़ पढ़। गणती थी कर्ज़ जी, मर्ज़ जी, बीमारीअ जी, दुश्मन जी, केस जी, मुसीबत जी, रिज़्क़ रोज़ीअ जे तंगीअ जी, कहिड़ी बि तो ते मुसीबत आहे, अल्लाह जे घर में अची नमाज़ पढ़ी दुआ घुर, ख़ुदा तुंहिंजा बेड़ा ई पार फरमाए छॾे।
असां अजीब नुस्खो फिटो करे छॾियो, प्यारे खां प्यारो नुस्खो असां छॾे ॾिनो आहे। ख़ुदा जे हबीब करीम सां असांखे सेखारियो आहे। मुंहिंजे रब करीम पाक क़ुरान में इरशाद फरमायो आहे, नमाज़ न पढ़ण वारे जी सज़ा त परे आहे, जेको नमाज़ नथो पढ़े उहो त अञा परे आहे, पर रुगो नमाज़ सुस्ती सां थो पढ़े, पढ़े बि थो पर सुस्ती सां थो पढ़े, हुनजी सज़ा ख़ुदा जो क़ुरान थो फरमाए। अल्लाह ताला फरमाए, फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून। उहे माण्हू जेके नमाज सुस्ती सां पढ़नि था, अल्लाह पाक फरमाए थो मां उन्हनि जे लाइ वादी वयल वारी तयार करे छॾी आहे। उन वयल जे वादीअ में उन्हनि माण्हुनि खे विझंदुसि जेके माण्हू नमाज पढ़नि था पर सुस्तीअ सां। बेनमाज़ी अञा परे, सज़ा अञा परे, पर नमाज पढ़े बि थो, रुगो नमाज में सुस्ती थो करे। सुस्ती जा कई क़िस्म आहिनि, दुरूद पढ़ त मां तोखे क़िस्म ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। तफ़सीरन हदीस जे किताबनि ऐं फ़िक़ह जे किताबनि सुस्तीअ जा अक़साम लिखिया आहिनि त सुस्ती कीअं हूंदी आहे। अल्लाह जे महबूब पाक अलैहिस्सलाम बि ॿुधायो आहे, बुज़ुर्गनि बि ॿुधायो आहे, आलमनि दरवेशनि बि सम्झायो आहे। सुस्ती जा क़िस्म आहिनि। पहिरों क़िस्म सुस्ती जो आहे त वक़्तु थी वञे नमाज़ न पढ़े, वेठो आहे वेठो आहे वेठो आहे, बांग आई त बि वेठो आहे, जमायत जी तकबीर लॻी, अरे पढ़ंदासीं, वांदो वेठो आहे, को कमकार कोन्हे, नमाज़ थी वई, जमात थी वई, पोइ आस्ते आस्ते ईंदो मरीज़नि वांगुरु, ख़ैर जो ॾंदड़ पियो कंदो, खोटींदो पियो, कन पियो हेॾे होॾे वाजाईंदो, अची ख़ैर जो वुज़ू कयो न कयो जहिड़ो पंहिंजे मुंहुं टकरायूं हलियो वेंदो। इहो बि क़िस्म नमाज़ जे सुस्ती जो आहे, जो जमात सां नमाज़ नथो अदा करे। जमात सां अल्लाह ताला क़ुरान पाक में हुकुम फरमायो, अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। नमाज़ क़ाइम कयो, ज़कात ॾियो ऐं रुकू कंदड़नि सां गॾिजी रुकू कयो, माना बा जमात नमाज़ पढ़ो। अल्लाह जमात सां नमाज़ जो हुकुम कयो आहे। ही जमात सां न पढ़े, पढ़े बि थो, अचे बि थो, मस्जिद में बि अचे थो, पर इहो आहे साहून में शुमार आहे, सुस्ती कंदड़ में शुमार आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त इन शख़्स जे मथां बि मां सज़ा अया रखी आहे त वयल वादी में हिनखे विधो वेंदो। ॿियो क़िस्म सुस्तीअ जो, पढ़े टाइम ते थो, वक़्त ते नमाज़ पढ़े थो, पर सजदा ऐं रुकू ईअं थो करे जहिड़ो कुकड़ थो बाजरी चुगे। कुकड़ खे ठूंगा हणंदे ॾिठो अथव बा? ॿियो सजदो कंदो ज़मीन ते, अल्लाह पाक जो हुकुम आहे त सजदो करे वरी मथे उथी बाक़ाइदे ईअं वेहो जो तुंहिंजी पूरी जान करार वठे। पर हे उते जो उते हथ बि खुटा पिया आहिनि, गोॾा बि खुटा पिया आहिनि, निराड़ ज़मीन ते लॻो पियो आहे, रुगो थोरो हीअं मथे खे मथे करे वरी ठका हणे कराए। इहो बि साहून में शुमार आहे। रुकू जे लाइ हुकुम आहे, महबूब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, रुकू ईअं कर जो तुंहिंजी पुठी बराबरि सिधी हुजे। जेकॾहिं तुंहिंजे पुठीअ जे मथां को पाणीअ जो थांव रखिजे, ख़ुदा जो हबीब पाक फरमाए थो अहिड़ी पुठी सिधी हुजे जो तुंहिंजो पाणी जो थांव हेठि हारजे न। असां रुगो हथ हीअं उबता सुबता करे हीअं मुठी मुंडी मथे हूंदी, चेल चिॿी कान थींदी जहिड़ो ढूंगे में सूर हुजे, पुठियां धड़ी ॿधी पई आहे जहिड़ो पोइते को छिकियो बीठो हुजे। अल्लाह जे आॾो झुकण में ॾुखियाई थी लॻे पई, पर जे झुकियासीं सो बि झुकिया न झुकिया जहिड़ा, उतां रुकू थींदो, मथे कोन उथंदासीं, हल ॿारो चा अॻिते उतां जो सिधू सजदे में। इहो बि सुस्ती में शुमार आहे। अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमायो आहे त घटि में घटि तूं सजदे में 3 दफ़ा चओ सुबहान रब्बियल अज़ीम। घणा दफ़ा चइजे अदा? ॾाढे चओ, छा चइजे? छा चइजे? सुबहान। रुकूअ जी हालत में, रुकूअ में चओ सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम। सजदे मां उथी चओ समे अल्लाहु लिमन हमिदा, उन सां वरी चओ रब्बना लकल हम्द। उन खां पोइ सजदे में वञ। सजदे जे टाइम ते बि अल्लाह जे हबीब पाक फरमायो आहे तुंहिंजा बग़ल, हे जेके तुंहिंजा बग़ल आहिनि उनखां तुंहिंजे बाह जा डोरा परे हुजनि, तुंहिंजो पेट तुंहिंजे सथुरनि खां परे हुजे, डिघो सजदो कर जेतिरो आराम सां करे सघीं, तुंहिंजा 2 हथ अखियुनि जे बराबरि हुजनि ऐं तुंहिंजूं हे बाहूं ज़मीन खां परे हुजनि, नक बि खोड़, निराड़ बि खोड़, पटको तुंहिंजो परे हुजे, टोपी तुंहिंजी परे हुजे, निराड़ तुंहिंजो ज़ाहिर ज़हूर हुजे। पोइ अल्लाह जे दरगाह में चओ सुबहान रब्बियल आला,
सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। पोइ तुंहिंजो रुकू बि अदा थींदो, सजदो बि अदा थींदो। अहिड़े तरीक़े सां निमाज़ पढ़ंदे अल्लाह पाक जी फर्ज़ अदा कंदे ख़ुदा ताला जी ज़ात तुंहिंजी निमाज़ क़बूल फरमाईंदो। सरकार फरमाइनि था जेको अहिड़े तरीक़े सां अदा नथो करे सो बि साहून में शुमार आहे, यानी सुस्ती कंदड़नि में शुमार आहे। जंहिंजे लाइ अल्लाह जो कलाम फरमाए थो त फवाइलुल लिल मुसल्लीन, मुसल्ली निमाज़ पढ़ण वारनि जे लाइ वैल आहे। कहिड़ा? अल्लज़ीन हुम फी सलातिहिम साहून, जेके पंहिंजे निमाज़ में सुस्ती कनि था, निमाज़ जे अंदरि सुस्ती सां निमाज़ अदा कनि था पिया। हाणे वैल कहिड़ी शइ आहे उन जे बारे में मां तोखे नबी पाक जो फरमान ॿुधायां। हदीस पढ़ंदो हल वैल खे सरकार छा सॼो आहे? सलात पढ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। वैल ख़ुदा पनाह ॾे, चओ आमीन। आम तरह सां चवंदो आहे न, अरे तोखे कहिड़ो वैल पियो आहे? कंहिं माण्हू ते कावड़ कबी आहे, हेड़ा को वैल पवई, अरे कहिड़े वैल में पियो आहे, अरे कहिड़े वैल में विझी छॾी। ये आम लफ़्ज़ आहिनि जेके तव्हां असां इस्तेमालु कंदा आहियूं, पर तोखे ख़बर आहे त वैल आहे छा? अल्लाह पनाह ॾे, चओ आमीन। मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जहन्नम जे तरे में, छेड़े में, सफ़ा आख़िरी तबके में जिथे माण्हू सड़नि था पिया, उन जहन्नम जे तरे में हिकिड़ी खॾ आहे। इंसान खे जंहिं वक़्त में जलायो वेंदो, अवां ॾिठो आहे कचे गोश्त खे बाहि में विझबो आहे, हुन मां पाणी टिमंदो आहे। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था दोज़खी ज़ानी, शराबी, बेनमाज़ी, बेहया, चोर, लफंगा, गद हराम खाइण वारा, शराब नोश, व्याज खोर जंहिं वक़्त में जहन्नम में जलाया वेंदा, पोइ हुननि जे गोश्त मां पूं निकिरंदी, हुननि जे गोश्त मां रत निकिरंदी, हुननि जे गोश्त मां गंदो पाणी निकिरंदो। एतिरो त पाणी घणे तादाद में हूंदो, नबी पाक फरमाइनि था उहो पाणी हेठि गॾु थी करे दरिया जी शक्ल में थी वहंदो, वादीअ जे सूरत में थी वहंदो, जीअं ढंढ वहंदी आहे, ढोरो वहंदो आहे, पाणीअ जो चङो भलो वाह वहंदो आहे। अल्लाह जो हबीब फरमाए थो उहो जहन्नम जे जिस्म जो पाणी जेको बाहि साड़े ढूंढ वारो पाणी, गंदो पाणी, पूं वारो हूंदो, उहो हेठां वहंदो ऐं वरी उन वयल वादी जे हेठां ॿियो दोज़ख हूंदो। नबी पाक फरमाइनि था उन पाणीअ खे उहो दोज़ख ईअं टचकाईंदो जीअं कुने में पाणी टचकंदो आहे। सरवर कायनात अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था उन वादीअ जो नालो आहे वैल, जेका ढूंढ वारी, पूं वारी, रत वारी, किने पाणी वारी, जहन्नम जे पेशाब काकूस वारी, गंदगीअ वारी, गंदे पाणीअ जी भरियल, जंहिंखे हेठां दोज़ख सां टचकायो वेंदो, ईअं उभरंदी जीअं कुने में पाणी उभरंदो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो बेनमाज़ी न, बल्कि जेके निमाज़ में सुस्ती कंदा हूंदा, फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून। क़ुरान तो फरमाए थो निमाज़ में सुस्ती करण वारनि खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात न वैल वादीअ जे अंदरि पाणीअ में टसकाईंदो। कहिड़ो हाल थींदो अदा, कहिड़ो बिछड़ो हाल थींदो उन जॻह ते जो जंहिं जाइ ते पूं हुजे, रत हुजे, ढूंढ हुजे, पेशाब हुजे, गंदगी हुजे, हर क़िस्म जे इंसान जे जिस्म जी ख़राबी गॾु थिए ऐं उहा दोज़ख जे बाहि में टचकाई वञे ऐं उन जे अंदरि अहिड़े माण्हूअ खे ख़ुदा विझे जेको निमाज़ त पढ़े थो पर सुस्तीअ सां थो पढ़े। अल्लाह जो क़ुरान थो चए फवैलुल लिल मुसल्लीन, इहे निमाज़ी उन वादीअ में विधा वेंदा। चल अल्लाह जी ज़ात बाबरकात असांखे वैल वादी खां बचाए। हुज़ूर करीम फरमाइनि था उन वैल वादीअ में एतिरी बदबू हूंदी आहे जो दोज़ख बि ख़ुदा खां पनाह घुरंदो आहे। समझ में ॻाल्हि आई? उहा वैल वादी में गंदगीअ जी एतिरी बदबू हूंदी, एतिरी अफूनत हूंदी, एतिरी हुन में ख़राबी हूंदी जो ख़ुदा जो महबूब पाक फरमाए थो त ॿियो जेको जहन्नम बाक़ी हूंदो उहो बाक़ी जहन्नम बि पनाह घुरंदो। मौला असां
कोई नमाज़ न पढ़े तव्हांजो हाल कहिड़ो थींदो? जेको नमाज़ जे वेझो ई न आहे उन जो कहिड़ो हाल थींदो? अॼुकल्ह मुस्लमाननि नमाज़ खे एतिरी त मुंहिंजा दोस्त बग़ैर अहमियत जे सम्झो आहे, नमाज़ खे बिल्कुलु हर को सम्झो आहे। जो मां सम्झां थो त वॾेरे जी वांगार जे सॾ जी बि अहमियत हूंदी आहे। ज़मींदार सॾींदो बाबा सुभाणे वांगार आहे, अचो वांगार ते सभु को ख़ुशामद तौर हिक जे बजाए 4 ॼणा वेंदासीं। सही रहिस तो असांजो न्यापो कयो हो, मां पाण त आयो आहियां पर हे 2 मराह ॿिया बि वठी आयो आहे। रहिस खे वणा, ख़ुशि थिया, चङो भलो थिए, राज़ी थिए त मुंहिंजे सॾ ते आया आहिनि। छा अल्लाह जे सॾ खे रहिस जे सॾ जेतिरी बि अहमियत कान्हे? हय्या अलस सलात, हय्या अलस सलात, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह। अल्लाह पाक जे तरफ़ खां सॾ आहे, अचो नमाज़ ते, अचो नमाज़ ते, अचो छोटकारे ते, अचो छोटकारे ते। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह पाक जो सॾ थियणु खपे, रब ताला जे सॾ ते माण्हू खे वञणु खपे। तूं अल्लाह जे सॾ ते वञ, रब तुंहिंजा बेड़ा पार फरमाईंदो। अल्लाह जे फरमान खे अहमियत ॾे, रब करीम तुंहिंजा बेड़ा पार फरमाईंदो। अल्लाह जे सॾ जे मथां अमल कर, इंशाअल्लाह ताला दीन दुनिया जूं भलायूं हासिल थी वेंदियूं। नमाज़ पढ़ंदे तुंहिंजी भलाई आहे, कपिड़ा पाक, जिस्म पाक, नियत पाक, इरादो पाक, गुनाह खां बची पवंदे। हिक नमाज़ खां ॿी नमाज़ ताईं ख़ुदा तबारक व तआला तुंहिंजे लाइ अजीब इंतज़ाम फरमायो। मदीने वारे साईं जी हदीस पाक आहे, पाण फरमाइनि था त हिकिड़ो नमाज़ी जॾहिं नमाज़ पढ़ंदो आहे, नमाज़ पढ़ी वांदो थी घर वेंदो आहे, पर हुनखे वरी इंतज़ार हूंदो आहे त ॿी नमाज़ जो टाइम अचे त वरी पढ़ा। अल्लाह जे हबीब फरमायो त जेकॾहिं उन इंसान खां हिक नमाज़ खां वठी ॿी नमाज़ जे विच ते को सगीरो गुनाह थी वियो, को उन खां हलकड़ो गुनाह थी वियो, का ख़ता थी वई, अल्लाह जे हबीब पाक ईअं फरमायो आहे त हिक नमाज़ खां ॿी नमाज़ जे विच ते जेके बि उन खां सगीरा गुनाह थी विया हूंदा, उहे जॾहिं हिक नमाज़ खां पोइ ॿी नमाज़ पढ़ंदो, विच वारा गुनाह ख़ुदा बख़्शे छॾींदो। अल्लाह या रसूल हक़ चार यार, सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लम। वरी बुलंद आवाज़ सां सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लम अलैहि। अल्लाह पाक जल जलालहु मन वालू जे नमाज़ जा अहकाम तमाम घणा। हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां, अॻे बि मां तव्हांखे इहो वाक़ियो ॿुधायो आहे, वरी बि तव्हांखे यादगीरो ॾियारां त नमाज़ जी ऐं बांग जी केतिरी अहमियत आहे। असांजे बर्रे सगीर जो कामिल वली हज़रत गौसल आलमीन गौस बहावल हक़ मुल्तान वारो सभई जो रहमतुल्लाह अलैह वॾो वली आहे, सहरवर्दी तरीक़े जो बुज़ुर्ग आहे। उन जे ख़िदमत में हिकिड़ो शख़्स आयो आहे, अर्ज़ कई कुर्बान वञा, मां तव्हांजो नालो ॿुधो आहे, अवां वॾा ख़ुदा जा वली आहियो, साले आहियो, मां चाहियां थो त जेकर अवां जो मुरीद थिया, महिरबानी करे मूंखे पंहिंजे तरीक़े में शामिल कयो। हज़रत गौस बहावल हक़ मुल्तान वारा रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, बाबा हली आहे, अलाह वारनि जो दर त खुलियो पियो आहे न बा, रुॻो अचण जी देरि आहे, ख़ुदा वारनि जे हथ ते रुॻो हथ रख बेड़ा ई पार। हज़रत गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह खे चई कि भला मुरीद पोइ थींदुसि, अॻ में हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे। अदा शर्त त मां पीर कयां, तूं वरी मुरीद कहिड़ा शर्त थो करी? शर्त त पीर साहिब रखे न बा, त मां तोखे मुरीद कंदुसि, पर हिन शर्त सां। मुरीद थो चए साईं न तो वारा शर्त न खपनि, मूं वारो शर्त खपे। वरी बाबा तुंहिंजो कहिड़ो शर्त आहे? चई कि भला ॻाल्हि ॿुध, मां मुरीद थींदोसां, पर मां आहियां चोर, चोरी मूंखां छॾी कान थींदई। जे वणई त मुरीद कर, जे वणई त जवाब ॾे त मां सवेर पंध सां ख़ैर जो कोठ पहुचां। अल्लाह जे वली दिल में सोचो त शिकार फाथो आहे, जेकॾहिं शिकार खे छॾे ॾियूं त क़यामत में अल्लाह मूंखां पुछंदो। हाणे शिकार खे अहिड़े अटकल सां फासायां, अहिड़ो चओ खुंबियो थी फासे जो वरी जान छॾाए न सघे। ख़ुदा जा वली हकीम आहिनि बाबा, हकीम, अहिड़ा हकीम आहिनि जो उन्हनि जी सोहबत ऐं हिकमत अहिड़ी त कम वारी आहे, जो अल्लाह वारे जे सोहबत में जेको आयो बदबख्त आहे त नेक बख़्त थी वेंदो, निभागो आहे त भाग वारो थी वेंदो, जहन्नमी आहे त जन्नती बणिजी वेंदो, बदकिस्मत आहे त नेक क़िस्मत बणिजी वेंदो।
शर्त रुगवात अल्लाह वारन वट अचे। हजरत मौलाना फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह फरमाइन था पिया त हर के ख्वाह दे हम नशीनी बाखुदा गो नशीन दे दर हुजूरे औलिया। साईं फरमाइन था त जंहिंखे दिल में शौक़ आहे, जंहिंखे दिल में तमन्ना आहे त मां अल्लाह पाक जे दरगाह में वञी वेहा, अल्लाह सां वञी कचारी कया, उन खे चओ त रब बेमिसाल आहे, तूं रब खे ॾिसी कोन थो सघीं, बाक़ी हिकिड़ो कमु कर, अल्लाह वारनि वटि वञ, अल्लाह वारनि वटि वये माना अल्लाह वटि वये। अल्लाह वारनि जी जंहिंखे सोबत नसीब थी तुंहिंजा बेड़ा ई पार। छो मौलाना रूमी थो फरमाए यक ज़मानो सोबत बा औलिया अरे बेहतर जे सब साल ताअत बेरिया। 100 साल बेरिया इबादत कर, गार में वेही, चुर में वेही, अकेलो वेही, माण्हुनि जे ॾेखारे खां सवा अल्लाह अल्लाह 100 साल कर, इहो बि भलो कमु आहे। पर जेके ख़ुदा जे वलीअ जी कचहरीअ में हिकिड़ी घड़ी वेठे, उहा हिकिड़ी घड़ी ख़ुदा जे वलीअ जे सोबत वारी 100 साल खां भली आहे। छो त 100 साल वारी इबादत ख़ुदा जी मर्ज़ी आहे, क़बूल करई अलाए न करई ख़ुदा जी मर्ज़ी आहे। पर अल्लाह वारे जो कमु कहिड़ो हूंदो आहे जो हिकिड़ो हथु तुंहिंजे बाह में विझंदो आहे, ॿिए हथ सां तोखे अल्लाह वटि पुॼाए छॾींदो आहे। अल्लाह वारे जो कमु इहो हूंदो आहे जो बाने खे हिकिड़े सेकंड में ख़ुदा सां मिलाईंदो आहे, ख़ुदा वटि पहुचाईंदो आहे। अल्लाह वारे जो कमु इहो हूंदो आहे जो विछड़ियल बाना रब करीम जा, रब सां बाना ख़ुदा जा मिलाईंदा आहिनि अल्लाह वारा। त हज़रत गौसल आलमीन सभई जो रहमतुल्लाह अलैह फरमायो त हाणे चोर त आयो आहे, मुरीद थियण आयो आहे, हाणे हिन खे चवां त बाबा न न चोरी त हराम आहे, चोरी छॾ, चोरी न कजां, मुंहिंजो मुरीद पोठजां, त हे मुरीद थींदो ई कोन, मुरीद थींदो कोन त वेझो कोन ईंदो, वेझो कोन ईंदो त सबक कोन वठंदो, सबक कोन वठंदो त फ़ाइदो कोन थींदुसि। हाली फ़िलहाल हिन खे चूण विझूं था पिया, पोइ चूण पवंदी वेंदी इंशा अल्लाह ताला पाण ई भलो थी पवंदो। अल्लाह वारनि जो इलाज ई अजीब क़िस्म जो आहे। हज़रत गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह फरमायो बाबा तोखे इजाज़त आहे चोरी वञी कजां, मुरीद थी मुंहिंजो, हाणे तो शर्त रखियो आहे त चोरीअ खां मूंखे न रोकजां, मुंहिंजो बि भला हिकिड़ो शर्त आहे, मां तोखे चोरी खां कोन थो चलिया, वञ वञी चोरी कर, मुरीद मुंहिंजो थी पर चोरी भली वञी कर, पर मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। चई क़िबला भला चओ कहिड़ो शर्त आहे? अल्लाह जो वली फरमाए थो शर्त मुंहिंजो इहो आहे त 5 वक़्त नमाज़ पढ़जां, ॻोठ में हुजे, झंग में हुजे, सफ़र में हुजे, बनीअ में हुजे, नमाज़ न छॾजां, पर नमाज़ सां गॾु आज़ान बि चइजां अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अकेलो आहे त बि आज़ान चइजां, झंग में आहे त बि आज़ान चइजां, सफ़र में आहीं त बि आज़ान चइजां। आज़ान चवण खां पोइ नमाज़ पढ़जां, पोइ तोखे चोरीअ जी बि इजाज़त आहे, मां तोखे पंहिंजो मुरीद बणायां थो पियो, हुन वाइदो कयो अल्लाह जा वलीअ तो चोरीअ जी इजाज़त ॾिनी आहे, मूंखे ॻाल्हि क़बूल आहे, मां नमाज़ 5 वक़्त पढ़ंदुसि ऐं 5 वक़्त आज़ान बि ॾींदुसि। अॼुकल्ह जो मौलवी हुजे हा न साईं, असां जहिड़ो को चवे हेमड़ा न भागा, वरी तूं चोरी कने, तोखे चोरी जी मोकल कान्हे, मदरसे में पढ़े त पढ़, चोरी जी मोकल कोन ॾींदासीं, अहिड़ा मुरीद थिए त थी, चोरी जी मोकल वरी तोखे कीअं ॾींदासीं? अदा ख़ुदा जे वलीअ खे ख़बर आहे त मां हिन खे कहिड़े नमूने सां सोबत में आणियां थो, हिन खे ख़ुदा जे वली इजाज़त ॾिनी, हीउ हलियो वियो पंहिंजे कमकार खे लॻो वञी, हाणे जिथे बि हिन खे टाइम मिले पियो नमाज़ बि पढ़े पियो, बांग बि ॾे पियो, पर रसो हथ में ग़रीबनि जा घर बि लोटींदो अचे। अॼु हुनजी बकरी कयईं, हुनजो ढगो कयईं, तव्हां छा चवंदा हो? कट मस्त, छा चवंदा हो साईं? ॾाढे त चओ बा, तव्हां त कोन आहियो, तव्हां त सभु निमाज़ी आहियो, पर चवंदा छा आहियो? साईं फलाणो कट मस्त आहे। अड़े कीअं? चइसीं अकेलो राति जो वञी घर खे खाट वणंदो आहे। ॿियो चए अहिड़ो त कट मस्त आहे जो पुलिस मारे 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 अंधो करे छॾियुसि, मुछूं पटे तिरी कईसि, पर चोरी न बासे। इहो छा आहे? कट मस्त। छा आहे अदा? इहो कट मस्त या बेहया? ॾाढे त ॻाल्हायो, हैफ़ मुस्लमान तुंहिंजे हाल ते। पीर साईं कोट धणी सभु जो रहमतुल्लाह अलैह
खाउन हिकिड़ो माण्हू पुछे थो क़िबला बहादुर छाखे चइजे, कटमस्त छाखे चइजे, दिलेर छाखे चइजे? पाण फरमाइनि था तव्हां ॾसियो जे क़िबला असां त हुनखे बहादुर चवंदा आहियूं जेको राति जो अकेलो सफ़र करे ॿोरी 2.5 मणी पाण खणी वञे, राति जो काठियुनि जी भरी झंग मां करे अचे, अकेलो झंग में वञे, अकेलो अचे, इनखे असां बहादुर चवंदा आहियूं। पाण फरमाइनि था तव्हां इनखे बहादुर चवंदा आहियो, पर मां इनखे बहादुर कोन थो चवां। मूंखां जेकॾहिं पुछणो थो त बहादुर उनजो नालो आहे जो सियारे जी राति हुजे, दिले जो थधो पाणी हुजे, उन सां वुज़ू करे तहज्जुद जी नमाज़ पढ़े। बहादुर उन शख्स जो नालो आहे जो सिधे सियारे में थधे पाणीअ सां वुज़ू करे तहज्जुद अदा करे। असां वटि उनखे कटमस सजा जेको पाव मिर्चनि जो पुलिस विझे सभु चोरी न बासे। हा या न? अॻे मिर्चुनि जो रवाज हो, हाणे मिर्च थी आहिनि महांगा, 80 रुपया किलो आहे। पुलिस बि ॾाही थी वई आहे, चवे थी मिर्चूं केरु ज़ाया करे 2 रुपए जी बर्फ़ वठी अचो त विझूंसि। नाराज़ त कोन था थियो न? मूंखे पक आहे त हिते सभु निमाज़ी आहियो, चोर को बि कोन्हे, न त चवे हा मुला बीह ॾिसी रहंदोसि आहे। पर हाणे मुंहिंजो ॻोठु हिते मुंहिंजी चोरी कंदो कहिड़ी? मूं वटि प्यार रुगो किताब ऐं क़ुर, ॿ खटूं पयूं आहिनि, ॿियो छा खणंदो? बाक़ी मूं वारे ॻोठु पहुतो त पोइ मां बि ॾिसी रहंदोसि। सलाद बुलंदा हुआ, सलाद बुलंदा हुआ। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हमराह वञी चोरी खे लॻो ॻाल्हि यादि आहे, विसरी वई। हो गौसल आलमीन जो मुरीद वञी चोरी खे लॻो, हफ़्तो गुज़री वियो, दिलि में सोचई त मुर्शिद बवाह जो मिलियो आहे, मुरीद बि थियो आहे, साईं चोरी जी बि मोकल ॾेई छॾी आहे। पर हाणे जॾहिं मुर्शिद भलो मिलियो आहे ऐं चोरीअ जी मोकल बि मिली आहे, हाणे छो न चोरी कंहिं तमामु वॾे घर जी कया जंहिंमें घणो खज़ानो मिले। इहो इरादो करे हिकिड़े बादशाह जे वञी महलात खे खाटोई। राति जो टाइम आहे, महल बादशाह जो भॻई, वञी हुन मां पेटियूं कढियईं, हीरा मोती जवाहर सभु ॿाहिरि कढी तयारु करे हाणे पेटियुनि ॿधण जे लाइ हाणे भॼण जी नियत पियो करे। अञा जो खणी ॿाहिरि निहारे त सुबुह जी बाख फुटी वई आहे, आज़ान जो बि टाइम थी वियो आहे, त नमाज़ जो बि टाइम थी वियो आहे। बादशाह सलामत जेको पंहिंजे बिस्तरे ते आरामी आहे, बादशाह खे सालनि खां वठी करे दिलि में इरादो हो त कंहिं अल्लाह जे वलीअ जी ज़ियारत कयां, रब करीम मूंखे को ख़ुदा जो वली मिलाए, अहिड़ो त अल्लाह जो वली मिलाए जो अल्लाह जे वलीअ जी दुआ थींदी वञे, मुंहिंजा बेड़ा ई पार थींदा वञनि। बादशाह बि ख़ुदा जे तलब में आहे, अल्लाह खे ॻोल्हण जे तलब में आहे। हिन हमराह जो बाख पुटी ॾिसी आहे, हिनखे पंहिंजे मुर्शिद जो कौल यादि अची वियो। मुर्शिद छा चयो त बांग बि ॾिजां, नमाज़ बि पढ़जां। दिल में सोचे हाणे माशा अल्लाह, बांग त ॾियूं था, नमाज़ त पढ़ूं था, पोइ ॾिठो वेंदो। उते माल पियो आहे, उते पेटियूं पयूं आहिनि, उते खाट लॻो पियो आहे। वुज़ू करे काबे पाक ॾे मुंहुं करे बादशाह जे महल में पोइ पासे बि बांग थो ॾे, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। आज़ान जो ॾिनई, चौकीदार बादशाह जा फिरिया पे, हुननि चयो ही कहिड़ो ओपरो आवाज़ आहे। अञा जो निहान त बादशाह जो खाट बि लॻो पियो आहे, पेटियूं बि निकितियूं पयूं आहिनि। आज़ान ख़तम करे हमरा नमाज़ में पहुती विछा नमाज़ पढ़ी रहियो आहे। ॿ माण्हू मथां बीठा, 2 माण्हू बादशाह ॾे भॼी विया। बादशाह खे चऊं साईं हिकिड़ो चोर आहे, पर अजीब चोर आहे, तुंहिंजो खज़ानो खाट हणी कढियो अथई, पेटियूं सोन जूं मोतियुनि जूं हीरनि जूं जवाहरनि जूं उहे बि ॿाहिरि कढियो वेठो आहे। ऐं वरी ख़ैर जो बांग बि ॾिनी अथई ऐं पोती विछाए निमाज़ बि बीठो थो पढ़े। बादशाह सलामत खे उन निमाज़ जी बरकत, बांग जी बरकत, उन अल्लाह जे वलीअ जे फैज़ ऐं महिरबानीअ जे करे दिलि में ख़्याल पैदा थियो। चौकीदार खे चई हो चोर न आहे। छा चई हो? चोर न आहे। अड़े साईं खाट लॻो पियो आहे, पेटियूं निकितियूं पयूं आहिनि, भित भॻी पई आहे। बादशाह सलामत थो चए चोर आयो हो, पर चोरी करे असांजो खज़ानो खयईं पे। इन अल्लाह जे वलीअ खे ख़ुदा मोकिलियो आहे, अल्लाह जे वली असांजो खज़ानो बचायो आहे। हिन खे ॾिसी चोर भॼी वियो आहे। अल्लाह जो वली नमाज़ थो पढ़े।
तंहिंजे करे मतां हिन जी बेअदबी कई अथव, मूंखे हिन वटि वठी हलो, मां हिन जी ज़ियारत थो कयां। मतां हिन खे घटि वधि ॻाल्हायो अथव। बादशाह सलामत हली आयो आहे, चोर नमाज़ में बीठो आहे, बादशाह गोॾा भञी हुन जे हाॾो वेठो। चोर दिलि में सोचो त हाणे त मरी वियसि, पर दिलि में सोचई त जेको गोॾा भञी वेठो आहे सो ॿधण कोन आयो आहे, पक अक़ीदत ऐं इरादे सां आयो आहे। दिलि में दुआ घुरी, ओ मुंहिंजा मौला, मां त चोर आहियां, मां त खाट हणण वारो आहियां, पर हिन तुंहिंजे निमाज़ तुंहिंजे बाग़ जे सदके बादशाह मुंहिंजो अक़ीदतमंद थी अची वेठो आहे। ओ मुंहिंजा मौला, मां हिते दिलि में आईंदा तौबा थो कयां, मूंखे गुनाहनि खां बचाइजा, वरी चोरी न कंदुसि। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ चार यार। ऐं मुंहिंजा मौला, मां वाइदो थो कयां, आईंदा जे लाइ तौबा थो कयां। हे बादशाह मूं में सुठो इरादो रखी वेठो आहे, आहियां चोर पर मूंखे ही नेक थो भाए पियो। हाणे मुंहिंजा मौला, मूं आईंदा तौबा कई, मूंखे हेदी हादी हिदायत नसीब फरमाइजा। नमाज़ पूरी करे सलाम वराए थो, रब करीम साह जे रग खां बि वेझो आहे। ख़ुदा चोर जी बि दुआ ॿुधंदो आहे। हुन वलीअ जी दुआ जो असर थियो, आयो चोर हो, नियत कई त बि चोर हो, सलाम वराए थो, तौबा ताइब थियो, ख़ुदा जी ज़ात हुनखे वली बणाए थो छॾे पियो। बादशाह हुन जे कदमनि ते किरी पियो आहे, मूंखे मुरीद बणाए, मां तुंहिंजो मुरीद थो थियां। हिकु त तुंहिंजे करे मुंहिंजो खज़ानो बची पियो आहे, ॿियो वरी अल्लाह पाक मूंखे घर वेठे वली मिलायो आहे। दिलि में चई त आहियां त चोर बदमाश, पर अल्लाह खणी मुंहिंजी लॼ रखी आहे। नतीजो इहो निकितो जो बादशाह हुन जो मुरीद थी पियो ऐं उहो शख़्स ख़ुदा जो वली बणिजी वियो ऐं आईंदा जे लाइ तौबा ताब थी करे हमेशह हमेशह जे लाइ पको नमाज़ी बणिजी वियो। अब आया छाजी बरकत चओ आज़ान जी, छाजी बरकत चओ नमाज जी, नमाज जी बरकत, आज़ान जी बरकत, जो चोर खे ख़ुदा जी ज़ात बाबरकात मरहे छॾियो, चोर जे मथां ख़ुदा जी ज़ात बाबरकात राज़ी थी वियो। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां असां चोर त कोन आहियूं, मुस्तफ़ा जा उम्मती आहियूं, खणी गुनाहगार हूंदासीं। अल्लाह जी ज़ात इंशाअल्लाह ताला नमाज जे सदके असांजा तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदो। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो, इन्न सलात तनहा अनिल फहशाइ वल मुनकर, नमाज बेहयाई खां ऐं बुरनि कमनि खां रोकींदी आहे। जेको माण्हू नमाज़ी हूंदो आहे, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात हुनखे बेहयाई खां बि बचाईंदो आहे, त बुरनि कमनि खां बि बचाईंदो आहे, बशर्ते कि अल्लाह जी नमाज़ सची दिलि सां अदा करे। दुरूद पर तोखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंदा हुआसीं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। नबी पाक अलैहि सलाम जे ज़ात बाबरकात जे फरमान में ऐं महबूब पाक जे तरीक़े में बरकत आहे। मुस्लमान इख़लास सां, ख़ुलूस सां, सची दिलि सां अल्लाह पाक जी जेका बि इबादत कंदो आहे, ख़ुदा जी ज़ात बाबरकात हुन जी मंज़ूर फरमाईंदो आहे। असांजे मथां अल्लाह पाक पाबंदियूं रखियूं आहिनि। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मुर्रू सिब्यानकुम बिस्सलात। ओ मुसलमानो, मां अल्लाह पाक जो फरमान तव्हांखे ॿुधायां थो। नबी सही फरमाइनि था, मुर्रू सिब्यानकुम बिस्सलात, अवां पंहिंजे बच्चनि खे नमाज़ जो हुकुम कयो। कंहिंखे हुकुम कयो? ॾाढे त चइजां, बच्चनि खे केरु चवंदो? जेको पाण नमाज़ी हूंदो। पर पाण बेनमाज़ी आहे, बच्चनि खे चवंदो? पुटु चवंदुसि, बाबा तूं कोन थो पढ़ी, मूंखे छो थो चवीं? धीउ पाण चवंदो, अब्बा तूं मूंखे थो चवीं निमाज़, पाण त पढ़ी कोन थो पियो। ज़ाल खे चवंदो निमाज़ पढ़ो, माई चवंदी पाण पढ़ी कोन, असांखे छा लाइ थो चवीं पियो? न, इन जे लाइ हुकुम आहे त अॻ में पाण पढ़ो, उन खां पोइ ख़ुदा जो हबीब थो फरमाए त तव्हां पंहिंजे ॿारनि खे नमाज़ जो हुकुम कयो। हदीस पाक में ईंदो आहे त 7 सालनि जो ॿार थिए, धीउ हुजे चाहे पुटु हुजे, 7 साल जो थिए त हुनखे हुकुम कयो त नमाज़ पढ़े। 8 सालनि जे खे बि हुकुम करणो आहे, 9 सालनि जे खे बि हुकुम करणो आहे, 10 सालनि जे ॿार खे बि हुकुम करणो आहे। हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, पर जॾहिं तव्हांजो ॿार 10 सालनि जो थिए त इज़रबूहुम बिल ख़शबते। ख़ुदा जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमायो आहे, हाणे हुकुम न कयो 10 साल जो ॿार न पढ़े त सोटी खणी मार कढोसि। छा कयोसि? लठ खणी मार कढोसि। इज़रबूहुम बिल ख़शबते, हुनखे मार कढो। हाणे 10 साल जे ॿार खे सोटीअ सां मार कढिजे, ऐं जेको 50 साल जो न पढ़े तंहिंखे छा कजे? फ़कीर जान मामा थो चए त फाहो ॾिजे।
हाणे जे फाहो ॾिबुसि त पोइ बाक़ी बचंदो केरु केरु माल पढ़ंदो, हो त पूरो थी वेंदो। तंहिंजे करे अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे महबूब फरमायो आहे, इहो असांजे लाइ गोया नसीहत आहे त 10 साल जे ॿार खे मार कढी बि निमाज़ पढ़ाइणी आहे, त पोइ असां जेके आकिल बालिग़ जवान तंदुरुस्त सही सलामत आहियूं, असांजे लाइ बि ताज़ीर मुक़ररु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे ज़माने पाक में हुकुम हूंदो हो त जेको नमाज़ न पढ़े अल्लाह जो हबीब हुनखे देड़ा हणाईंदो हो, हुनखे चाबुक हणाईंदो हो। एतिरे क़दुरु जेकॾहिं कंहिं कम ऐं कारोबार जे करे रोकजी पवंदो त महबूब जी ज़ात हुनखे वाराए छॾींदा हुआ। पाण फरमाईंदा त जंहिं कम जे करे तो निमाज़ न पढ़ी आहे, हाणे उन कम खां तोखे सीड़ाए था छॾियूं, सॼो ॾींहुं कोठी में वाड़ियो पोइ त क़दुरु अथई त निमाज़ जी केतिरी अहमियत हूंदी आहे। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे फरमान ते अमल ईअं थींदो आहे, जेसीं ताईं ताज़ीरात इस्लाम ते अमल कयो वेंदो त उन ते अमल बि कबो, पर जे ताज़ीरात इस्लाम ते अमल न कबो त पोइ अमल कोन थींदो आहे। हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे दरगाह मुबारक वारी मस्जिद जे आॾो हिकिड़ो काठ रखी छॾियो हो। काठ अॼुकल्ह उन काठ जो रवाज कोन्हे, आम तरह सां चवंदा आहिनि हाणे तूं मूंखे कहिड़ो काठ में विझंदे, तोखे मोकल आहे तूं वञी काठ में विझाए। काठ हिकिड़े क़िस्म जो क़ैद हूंदो हो, उन काठ में टंग हुनजी विझी मथां ॿी काठी वराए हुनखे तालो ॾेई छॾींदा हुआ। बलोचनि जे मुल्क बलोचिस्तान में अञा हुनजो रवाज आहे। क़ौमी सरदार जेके आहिनि वॾेरा, उन्हनि जे ओता कुंजारो काठ पियो हूंदो आहे, टंग हमराह जी विझी मथां तालो हणी उस में रखी छॾींदा। पोइ 2 कलाक 4 कलाक पोइ रड़ियूं कंदो, घोड़ाड़े हाणे पुठी थी सड़े पई, हाणे मूंखे माफ़ कयो। पोइ हाओ कंदो, ॾंड ॾींदो, वाइदा कंदो, पका कसम खणंदो, पोइ हुनखे छॾींदा हुआ। हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद जे आॾो काठ रखी छॾींदा हुआ। हिकिड़ो संदन साहिबज़ादो हो, पुट हो, नमाज़ पढ़ी पर जमात खां सवा, जमात ख़तम थी वई, पोइ आयो। पीर साईं सरदार खे चयूं कि भला अव्हां जे फर्ज़ंद नमाज़ कान पढ़ी आहे। पीर साईं सरदार फरमाया त काठ में विझोसि। उन पंहिंजे साहिबज़ादे खे टंग खां वठी करे काठ में विझी छॾियो। साहिबज़ादे वाइदा कया, वचन कया कि भला आइंदा नमाज़ फिटी न कंदुसि, ऐं साहिबज़ादे खे इत्तिफ़ाक़ सां ॾंग में फुर्री हुई, अंदर जो काठ में विधो त रत वहे पई। पाण फरमायो अब्बा असां तव्हांजा ख़ैर ख़्वाह आहियूं, हीअ दुनिया जी रत दुनिया में वहंदी, इहो फट छुटी वेंदो आहे, पर जे नमाज़ न पढ़ंदो सुस्ती कंदो त वयल वादी में ख़ुदा तव्हांखे विझी छॾींदो। उनजी अहिड़ी सज़ा आहे जो ख़ुदा ताला शल पनाह ॾे, जंहिं वादीअ खां जहन्नम जी बाहि बि पनाह घुरंदी आहे। और मुसलमान अंदाज़ो कर, असां मुसलमान निमाज़ खे छा था भायूं पिया। असांजे लेखे मिड़ई ख़ैर आहे, मुलनि जे मथां फर्ज़ आहे, असांजे मथां फर्ज़ कान्हे का। अवां सभिनि कलमो भरियो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे जॾहिं तव्हां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो त हाणे तव्हां ते निमाज़ फर्ज़ आहे, निमाज़ ज़रूरी आहे, निमाज़ हर हाल में लाज़िम आहे, निमाज़ हर वक़्त में पढ़णी आहे, अल्लाह जे फर्ज़ खे अदा करणो आहे। चाचा कहिड़ी चिठी आहे? सरा बुलंद आवाज़ आहे। सला बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अव्हांखे ख़बर आहे त पाण घर जे लाइ, घर जे कमकार जे लाइ केॾी सख़्ती कंदा आहियूं। कपिड़ा धोपी न मिलनि, झेड़ो कंदासीं, घर में चांहि न मिले झेड़ो कंदासीं, मानी टाइम ते न मिले घर में फसाद कंदासीं, घर में कावड़ कंदासीं। पर कॾहिं मुंहिंजा भाउ घर वारीअ खे, न्याणीअ खे, पुटनि खे, औलाद खे चयो थी त बाबा नमाज़ छो था पढ़ो, न पढ़ंदो त मार ॾींदोसां, परवाह ई कान्हे का, गणती कान्हे का। यादि रखजांइ ख़ुदा जो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। तव्हां धनार आहियो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां खां क़यामत जे ॾिहाड़े धन जी पुछा कंदो। पुट तुंहिंजे धन में शुमार आहे, धीउ तुंहिंजे धन में शुमार आहे, ज़ाल तुंहिंजे धन में शुमार आहे, नौकर तुंहिंजे धन में शुमार आहिनि, उस्ताद त शागिर्द तुंहिंजे धन में शुमार आहिनि। जेकॾहिं ॻोठ जो चङो मुड़ुस आहे त रैयत राज तुंहिंजे धन में शुमार आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खां पुछा कंदो। माण्हू चवंदा आहिनि मौलवी साहिब छा कयूं, मथो त पीरी में फाड़ाइणो कोन्हे को, छोरनि खे चवंदासीं त डंडा था हणनि पिया, तंहिंजे करे चुप भली आहे। ओ मुंहिंजा अदा डंडा कोन लॻंदा, तूं हक़ जो कलमो चओ, इंशाअल्लाह अल्लाह तुंहिंजी मदद कंदो। बेटा ऐसा फरमाइनि था हली ईंदुमि हो तो
पर आओ बे अग भरी थिया मता चवे बलोचो त कमीनी माकी न छो। अल्लाह जो हुक्म काम पहुंचाए, अल्लाह जो फरमान पंहिंजे औलाद ताईं पहुंचाए, पंहिंजे घर वारनि ताईं पहुंचाए, पंहिंजे आड़े पाड़े ताईं पहुंचाए। हर एक खे हक़ जो कलमो चो, इंशाअल्लाह ताला ख़ुदा तुंहिंजी मदद कंदो। ख़ुदा मदद कंदो अबा। पर जे चवंदासीं ई न बसि करे वेहंदासीं त घर में झेड़ो थो पवे, घर में फसाद थींदो। हाणे केरु छोरे खे चवे, केरु माईअ खे चवे, केरु घर वारनि खे चवे, घर में कमु ख़राब थी वेंदो त पोइ तव्हांजी माना मुआशरे में कंहिंखे चइजे ई न, सभु चुप करे वेहूं, पोइ त सॼो जहान बेनिमादी बणिजी वञे। अवां जो फर्ज़ आहे, अवां जेतिरा बि मस्जिद में मौजूदु आहियो, अवां पाण बि निमाज़ जो पको वाइदो कयो ऐं घर वारनि खे बि पढ़ाइण जी कोशिशि कयो। कोशिशि कंदो अवां? इंशाअल्लाह था कयो। तव्हां चओ था मौलवी साहब हाओ हिते करे वञूं ऐं फांसी वेंदासीं, ॻोठ वञूं लठियूं बि बीठी हुजी त पोइ तूं थोरो छॾाइण असांखे ईंदे। बाबा छॾाइण जो सवाल ई कोन्हे को। अवां अल्लाह जो पैगाम पहुचायो, रब तव्हांजी मदद कंदो। ख़ुदा जे पैगाम खे पहुचाईंदो, इंशाअल्लाह ताला ख़ुदा तव्हांजो मददगार आहे। चाहे मौलवी जेके हक़ जो कलमो चवनि था सो रोज़ मार था खाइनि था, ॻाल्हायो बाबा। हे जेके हक़ जो पैगाम पहुचाइनि था रोज़ पिया कुटजनि छा? न न, अल्हम्दुलिल्लाह का बि ॻाल्हि कान्हे का। मूं त ॾिठो आहे त हक़ जे कलमे चवण वारे जी ख़ुदा दीन में बि इज़त कंदो आहे त दुनिया में बि इज़त कंदो। जेको हक़ जो पैगाम पहुचाईंदो आहे हिन दुनिया में बि सुरख़ुरू आहे, इंशाअल्लाह उमेद आहे त आख़िरत में बि सुरख़ुरू हूंदो। तूं हक़ जो कलमो चओ, मुजाहिद थी करे, इंशाअल्लाह ताला ख़ुदा तुंहिंजी मदद कंदो। पोइ जंहिंजी ख़ुदा मदद कंदो तुंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा। हाणे निमाज़ सां मुतालिक़ तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि। निमाज़ सां मुतालिक़ वुज़ू आहे, निमाज़ सां मुतालिक़ इस्तंजो आहे, निमाज़ सां मुतालिक़ डंदड़ जी ॻाल्हि आहे, निमाज़ सां मुतालिक़ वाजिब आहिनि, निमाज़ सां मुतालिक़ सुन्नतूं आहिनि, निमाज़ सां मुतालिक़ फर्ज़ आहिनि, निमाज़ सां मुतालिक़ नफ़लनि जा मसइला आहिनि। कई ॻाल्हियूं आहिनि, इंशाअल्लाह हयाती हूंदी त आईंदा तव्हांखे इहे मसइला तफ़सील सां जुदा जुदा ॿुधाइबा। कोशिशि कयूं था मन ख़ुदा करे हिकिड़ो बि निमाज़ी थी पियो त असांजा बेड़ा पार थी वेंदा। टाइम पूरो थी वियो, अल्लाह पाक खां दुआ घुरो, असां जेको बि हक़ जो कलमो ॿुधो अल्लाह ताला असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। उते बश्क कजे या कब्रिस्तान में बश्क कजे, महिरबानी करे असांखे हिन बारे में ॿुधाइजो। मुंहिंजा सोना, तव्हां मदीने ऐं मके जे मुस्लमाननि खे जेकॾहिं ख़तम बख़्शणु चाहियो, शाहपुर मां दुआ घुरंदो, मदीने में तव्हांजी दुआ पहुची वेंदी। पर मदीने वारा अव्हां जे लाइ दुआ घुरनि, क़ुरान पाक जो ख़त्मो पढ़ी अव्हां खे बख़्शनि त मदीने वारनि जी दुआ अव्हां ताईं पहुची वेंदी। इहो को ज़रूरी कोन्हे त ख़त्म पढ़ी कब्रिस्तान ते वञिजे। हा, जेकॾहिं आसानी आहे, सहूलत आहे, आराम सां माण्हू उते पहुची सघे थो त पोइ उते ॿ फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे त नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, जीअं जहिड़ो माण्हू जहिड़े सां मुलाक़ात करे ख़ुशि थींदो आहे, यार भाउ मिलियो आहे, दोस्त मिलियो आहे, पुटु मिलियो आहे, त नबी साईं फरमाइनि था कब्रिस्तान वारो बि तव्हांखे ॾिसी ईअं ख़ुशि थींदो आहे जीअं जहिड़ो माण्हू जहिड़े सां मुलाक़ात कंदो। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मां तव्हांखे अॻे झलियो हो इब्तिदाए इस्लाम में, पर हाणे तव्हांखे नथो झलियां। तव्हां कब्रिस्तान में वञो, कब्रुनि जी ज़ियारत वञी कयो ऐं कब्रिस्तान में वञी तव्हां ख़तम दुरूद पढ़ंदा कयो। सरवरे काइनात अलैहिस्सलाम ईअं बि फरमाइनि था, कब्रिस्तान मां लंघो त तव्हां चवंदा कयो अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर, ओ कब्रुनि वारा तव्हां ते सलाम हुजे। असहाबनि चयो या रसूल अल्लाह, हो त मण मिटी जा, हुननि जे मथां अची विया आहिनि, क़ब्र में पिया आहिनि। सरकार फरमाइनि था तव्हांखे ख़बर कान्हे, अव्हां अस्सलामु अलैकुम चवंदा हो, क़ब्र वारो तव्हांखे वालेकुम सलाम चवंदो आहे, पर अव्हां न आहियो ॿुधंदा। तव्हांजे करे जेकॾहिं वेझी का क़ब्र आहे, वेझो कब्रिस्तान आहे, आसानी सां माण्हू पहुचे त भली उते वञी ख़तम बख़्शे, पर जे घर में ई क़ुरान पढ़ी घर में बख़्शे छॾे त बि सवाब पहुची वेंदो। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जन दोस्तनि सुनत न पढ़ी आहे, सुनत اللهم أنت السلام ومنك السلام وإليك يرجع السلام حينا ربنا بالسلام اللهم آمين وادخلنا دار السلام تبارك ربنا وتعاليت يا ذا الجلال والإكرام اللهم آمين سمعنا وأطعنا